ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि 13/9/75 जा आहिनि। विश्व परिवर्तन ही ब्रह्मण जीवन जो कर्तव्य आहे। विश्व जो रचयिता बाप अॼु पंहिंजी सहयोगी विश्व परिवर्तक श्रेष्ठ आत्माउनि खे ॾिसूं था। जीअं बाप विश्व जो परिवर्तन करण जे लाइ निमित आहे न, उहा ई तव्हां सभी सदा पंहिंजे खे इन ई कार्य में निमित सम्झी करे हलंदा आहियो। सदा ये स्मृति कायम रहंदी आहे कि मूंखे परिवर्तन करणो आहे। विश्व जो परिवर्तन करण वारा पहिरियों स्वयं खे परिवर्तन कंदा आहिनि। जो स्वयं जो परिवर्तन कहिड़ी बि ॻाल्हि में न करे पाईंदा आहिनि, वो विश्व जे परिवर्तन जे कार्य करण अर्थ निमित्त कीअं ठही सघंदा आहिनि। हाणे बाप दादा डायरेक्शन ॾियनि कि हिकु सेकेंड में पंहिंजी स्मृति खे परिवर्तन करे वठो। हाणे असां कुझु कमु था करूं, हाणे असां बाबा चए हाणे कंहिंखे ज्ञान ॾियो, हाणे इहो कमु करूं त पंहिंजी स्मृति खे परिवर्तन करे सघंदा है। अर्थात स्वयं के देह न आत्मा जे रूप में स्थित थी करे ॾिसो। हिकु सेकेंड में खुद जी देह खे भुलिजी असां आत्मिक स्थिति में स्थित थी सघूं था। बस मां आत्मा परम धाम निवासी अशरीरी देही अभिमानी। त बाबा चवनि था हीअं त स्वयं जी स्मृति खे हिकु सेकेंड में परिवर्तन करे सघंदा आहियो। ईअं ही पंहिंजी वृत्ति खे सेकेंड में परिवर्तन करे सघंदा आहियो। पंहिंजे स्वभाव संस्कारनि खे सेकेंड में परिवर्तन करे सघंदा आहियो। बाबा जी पढ़ाई सेकेंड जे लाइ। हाणे त माण्हू अभ्यास ज़रिए असां कंदा आहियूं त माण्हुनि खे थोरो समय, लेकिन असांखे एतिरो अभ्यास करणो आहे कि असां हिकु सेकेंड में असां पंहिंजी स्मृति खे, वृत्ति खे, स्वभाव संस्कार खे परिवर्तन करे सघूं। पंहिंजी आत्मा जे कहिड़े बि संपर्क खे सेकेंड में परिवर्तन करे सघंदा आहियो। हाणे असां कंहिंजे संपर्क में अची करे कुझु ॿियो कमु करूं था। हाणे विश्व जी सर्व आत्माउनि खे असां ज्ञान था ॾियूं। पंहिंजी आत्मा जे कहिड़े बि संपर्क खे सेकेंड में परिवर्तन करे सघंदा आहियो। पंहिंजे सेकेंड जे संकल्प खे सेकेंड में व्यर्थ सां समर्थ में परिवर्तन करे सघंदा आहियो। पंहिंजे पुरुषार्थ जी रफ़्तार खे सेकेंड में साधारण खां तीव्र करे सघंदा आहियो। बाबा तो पुछनि सेकेंड में पुरुषार्थ जी रफ़्तार खे सेकेंड में साधारण खां तीव्र करे सघंदा आहियो। पंहिंजे खे सेकेंड में साकार वतन सां पार निराकारी परमधाम निवासी ठाहे सघंदा आहियो। बस असांखे कुझु पतो ई न हुजे भई मां मथे आहियां, मथां जी पहुची वियमि। इनखे चइबो आहे परिवर्तन शक्ति। त छा चेक करणो आहे? भई पहिरियों असां स्व खे परिवर्तन करण लाइ बाबा छा था चवनि कि बाबा हाणे डायरेक्शन ॾियनि पंहिंजी स्मृति खे परिवर्तन करे छॾियो। हाणे हिन लोक में असां पाठ था वॼायूं, हाणे स्मृति स्वरूप ठही वञो। मां परलोक जी आहियां, हाणे स्वर्ग में वञा थी। त सेकेंड में स्मृति परिवर्तन थी वञे। अर्थात स्वयं के देह न आत्मा जे स्वरूप में स्थित थी करे ॾिसो। सेकेंड में स्वयं जी स्मृति सेकेंड में परिवर्तन थी सकती है। वृत्ति, स्वभाव संस्कार, कहिड़े भी आत्मा जे संपर्क खे सेकेंड में, पंहिंजी आत्मा जे कहिड़े भी संपर्क खे सेकेंड में परिवर्तन करे सघंदा आहियो। पंहिंजे सेकेंड जे संकल्प खे सेकेंड में व्यर्थ खां समर्थ में परिवर्तन करे सघंदा आहियो। पंहिंजी पुरुषार्थ जी रफ़्तार खे सेकेंड में साधारण खां तीव्र करे सघंदा आहियो। पुरुषार्थ जी रफ़्तार खे सेकेंड में साधारण खां तीव्र
पंहिंजे के सेकंड में साकार वतन खां पार निराकारी परम धाम निवासी। ही जेका बि बाबा ॻाल्हियूं ॿुधाई अगरि असां सेकंड में करण जा अभ्यासी थी वेंदासीं, हिनखे चइबो आहे समय परिवर्तन शक्ति आहे। संगम ते विशेष खेल ई आहे परिवर्तन जो। जीअं उहा शक्ति स्वयं में चेक कंदा आहियो, जीअं ॿियूं शक्तियूं स्वयं में चेक कंदा आहियो, उहा ही परिवर्तन करण जी शक्ति हिननि सभिनि ॻाल्हियुनि में केसि ताईं आई आहे, इहे चेक कंदा आहियो। पुरुषार्थ में विघ्न रूप परिवर्तन जी शक्ति जी कमी आहे। असांजे पुरुषार्थ में कहिड़ो विघ्न आहे जो असां स्वयं के परिवर्तन नथा करे सघूं, इहा कमी आहे। मतिलबु असां में परिवर्तन शक्ति जी कमी आहे। बाबा चवनि था सर्व प्राप्तियुनि जो आधार आहे परिवर्तन शक्ति। स्वयं जो परिवर्तन न करे सघण जे कारण जेतिरो ऊंचो लक्ष्य रखंदा आहियो, हुन लक्ष्य खे प्राप्त न करे सघंदा आहियो। स्वयं खे परिवर्तन न करे सघण जे कारण जेतिरो असां ऊंचो लक्ष्य रखंदा आहियूं ओतिरो प्राप्ति न करे सघंदा आहियूं। त चेक करो तव्हांजो छा लक्ष्य अथव। अगरि तव्हांखे उहो लक्ष्य ते तव्हां नथा पहुची सघो त मतिलबु असां में परिवर्तन शक्ति जी कमी आहे। परिवर्तन करण जी शक्ति न हुजण जे कारण चाहींदे हुए बि, साधन अपनाईंदे हुए बि, संग कंदे हुए बि, यथाशक्ति नियमन ते हलंदे हुए बि, स्वयं के ब्रह्मण कहलाईंदे हुए बि, पंहिंजी पाण सां संतुष्ट न आहे। बाबा चवनि था परिवर्तन शक्ति न आहे न, हिन जे कारण असां जो चाहींदा आहियूं, साधन बि आहिनि, संग बि आहे, यथाशक्ति बि आहे, नियमन ते असां हलूं बि था, स्वयं के ब्रह्मण कहलायूं बि था, लेकिन त बि अगरि ब्रह्मण जीवन में असां संतुष्ट न आहियूं त मतिलबु हुन जो कारण आहे कि असां में उहा शक्ति जी कमी आहे, जंहिंजे कारण असां उहा प्राप्त नथा करे सघूं। परिवर्तन शक्ति न त सदैव हर प्राप्ति सां वंचित पंहिंजे पाण खे किनारे ते खड़ो उहो अनुभव कंदो। अगरि असां में परिवर्तन शक्ति न हूंदी त असां सदा स्वयं खे किनारे ते बीठल अनुभव कंदासीं। सभु ॻाल्हियुनि खां परे परे ॾिसण ऐं ॿुधण वारा पंहिंजे खे अनुभव कंदव। सदा स्नेह सहयोग और शक्ति जे अनुभव करण से प्यासी रहिजी वेंदव। अगरि असां में परिवर्तन, अगरि असां स्वयं खे परिवर्तन न करे सघंदासीं त असां संगठन में कीअं कार्य करे सघंदासीं। पोइ त असां खुदि परे परे अनुभव कंदासीं न। सदा स्नेह सहयोग और शक्ति जे अनुभव करण जे प्यासे रहिजी वेंदासीं। अनेक प्रकार जी स्वयं जे प्रति इच्छायूं व आशायूं व कामनाउनि जो विस्तार तूफान जे समान ही ईंदो रहंदो आहे। अगरि असां में परिवर्तन शक्ति न आहे त अनेक प्रकार जी स्वयं जे प्रति जो इच्छायूं, आशायूं, कामनायूं उनखे पूरण करण लाइ असांखे खुदि खे त कुझु परिवर्तन करणो पवंदो न। अगरि असां परिवर्तन बि न कंदासीं त असांजी इच्छायूं, आशायूं, कामनायूं ॾाढियूं हूंदियूं मन में, त उहो तूफ़ान जीअं लॻंदियूं। हिन तूफ़ान जे कारण प्राप्ति जी मंज़िल सदा दूर नज़र ईंदी आहे। बाबा चवनि था अॼु ईअं अहिड़ा विश्व परिवर्तक ॿारनि जो दृश्य ॾिसूं पिया। बाबा ॾिसनि पिया साकार दुनिया में पाणी जो तूफ़ान आयो, उनजो नज़ारो ॿुधंदा रहंदा आहियो। ॿुधंदे हुए मज़ो बि ईंदो आहे या रहम ईंदो आहे या भय थींदो आहे। छा थींदो आहे? कॾहिं भय लॻंदो आहे, कॾहिं रहम ईंदो आहे। पांडवनि खे भय लॻंदो आहे, रहम ईंदो आहे या मज़ो ईंदो आहे। भय त हुजणो न खपे। मां फीमेल आहियां, कमज़ोर। बाबा चवंदा आहिनि अगरि तव्हां सम्झो मां फीमेल आहियां, हुन समय ई स्मृति बि रॉन्ग आहे। पंहिंजे पाण खे अकेलो न सम्झणो। भई काथे दुनिया में जे कोई न कोई पाणी जो, हवा जो तूफ़ान हुन समय आयो हूंदो
त बाबा चई हुन समय तव्हांजी स्थिति छा हुई? मज़ो पियो अचे, रहम पियो अचे, भय पियो लॻे? भय त न लॻणो खपे। मां फीमेल आहियां ये स्मृति त रॉन्ग आहे। पंहिंजे खे अकेलो न सम्झणो खपे। पंहिंजे कंबाइंड स्वरूप शिव शक्ति जे रूप में स्मृति में रहणो खपे। सिर्फ़ शक्ति बि न, शिव जी शक्ति आहियां मां। कंबाइंड रूप जी स्मृति सां जीअं स्थूल में ॿ खे ॾिसदे हुए वार करण जे लाइ संकोच थींदो आहे न। स्थूल में अगर ॿ हूंदा आहिनि त जेका वार करण वारा हूंदा आहिनि उहे सोचदा आहिनि। वैसे ही कंबाइंड स्थिति व प्रभाव हुन समय जे प्रकृति ऐं व्यक्ति जे मथां प्रभाव अर्थात कंहिं बि प्रकार जो वार करण में संकोच थींदो माया खे। न सिर्फ व्यक्ति लेकिन प्रकृति जो तत्व भी संकोच कंदो, अर्थात उहो भी वार न करे सघंदो। हिकु कदम जी दूरी ते भी सेफ थी वेंदो। जॾहिं असां शिव शक्ति कंबाइंड रूप में आहे न, त सिर्फ़ असांखे न ॿियनि खे भी मदद मिलंदी आहे। कॾहिं कॾहिं थींदो आहे न माण्हू हिकु सेकेंड मतलब हिकु सेकेंड जे देरी सां माण्हू बची वेंदो आहे। त हिकु कदम जी दूरी ते भी सेफ सुरक्षित थी वेंदो। शस्त्र हूंदे हुए भी, शस्त्र शक्तिवान हूंदे हुए भी निर्बल थी वेंदा। लेकिन हुन सेकेंड परिवर्तन शक्ति जो यूज़ करो। मां अकेली न आहियां, मां फीमेल न आहियां, मां शिव जी शक्ति आहियां ऐं कंबाइंड आहियां। हिन में भी परिवर्तन शक्ति खपे। त हाणे छा इहे भी परिवर्तन करो। अॼु खां खुद खे फीमेल न समझजो। वैसे भी बाबा त चईंदा आहिनि अगरि समझदा आहियो मां लेडी आहियां, मां त अकेली आहियां, मुंहिंजो त कोई न आहे, त इहा भी निर्बलता। अहिड़ा ॻाल्हियूं सोचणियूं ई न आहिनि असांखे कि असांजो केरु कंदो, असां सां गॾु त केरु न आहे, कोई जेंट्स न आहे। काॾे वेंदा आहिनि न माण्हू त सोचदा आहिनि अरे जेंट्स अकेली वई आहे, कोई त हुजणो खपे। अॼुकल्ह त कोई साथ आहे त भी सुरक्षित न आहे। पर त भी बाबा उहो नथा चवनि, मतलब असांखे भले तव्हां साथ वञो, ईअं मना नथा करनि बाबा, पर असांखे अंदर जी स्थिति में सदा ये यादि रखिणो आहे मां शिव जी शक्ति आहियां। भले साकार में मूंसां गॾु कोई आहे न आहे, लेकिन शिव बाबा मूंसां गॾु आहे, कंबाइंड रूप आहे। जो स्वयं जी पावरफुल, इन में हाणे परिवर्तन खपे। जो स्वयं जी पावरफुल स्मृति वृत्ति सां व्यक्ति खे व प्रकृति खे परिवर्तन करे वठो। हाणे त हिकु ॿी चोपड़ी, हाणे त इहा ॿी टी चोपड़ी या ॿी टी क्लास जा पेपर्स आहिनि। फाइनल पेपर जी रूपरेखा त इन खां कई गुना भयानक हूंदी। बाबा चवनि था न फाइनल जेको पेपर हूंदो उहो इन खां बि कई गुना भयानक हूंदो। पोइ छा कंदो? कईअनि जो संकल्प हलंदो आहे कहिड़ो? कई स्नेह वजूद सां में चईंदा आहिनि कि हिन दृश्य खां पहिरियों ई असांखे ॿुधायो, सॾु करे छॾिजो मधुबन में या वतन में। दुनिया जो जेको दृश्य अचण वारो आहे त कईअनि जो संकल्प हलंदो आहे बाबा असांखे पहिरियों खां ई वतन में सॾु करे छॾिजो, असां वतन खां ॾिसंदासीं। लेकिन शक्ति स्वरूप जो प्रैक्टिकल पार्ट व शक्ति अवतार जी प्रत्यक्षता जो पार्ट स्वयं द्वारा सर्वशक्तिवान बाप खे प्रत्यक्ष करण जो पार्ट ईअं ही अहिड़ी ही परिस्थिति में थियणो आहे। बाबा चवनि था कि कई ॿार सोचदा आहिनि बाबा अहिड़ी ॻाल्हि अचे त असांखे पहिरियों खां ई सॾु करे छॾिजो वतन में। पर बाबा चवनि था शक्ति स्वरूप जो प्रैक्टिकल पार्ट व शक्ति अवतार जी प्रत्यक्षता जो पार्ट स्वयं द्वारा सर्वशक्तिवान बाप खे प्रत्यक्ष करण जो पार्ट अहिड़ी ही परिस्थिति जे समय थियणो आहे जॾहिं कोई भी अहिड़ी ॻाल्हि अचे ऐं असांजे शिव शक्ति कंबाइंड रूप सां उहा ॻाल्हि ख़तम थी वञे, मतलब उनजो
असां ते ऐं ॿियनि ते कुझु नुक़सान न थिए। हिन करे अहिड़ा नज़ारनि खे, अकाले मृत्यु जा नगाड़नि खे ॾिसण व ॿुधण जे लाइ परिवर्तन शक्ति खे वधायो। छा परिवर्तन करणो? सदा शिव शक्ति कंबाइंड रूप, सदा पंहिंजे खे शक्तिशाली रूप में परिवर्तन करे करे सदा शक्तिशाली रूप में रहो। छो जी अहिड़ा नज़ारा दिन प्रतिदिन असांखे ॿिया नज़र ईंदा। अकाले मृत्यु जा नगाड़ा, बाबा चईंदा आहिनि न, हाणे कलयुग में मौत जो बाज़ार लॻंदो। मतलब आए दिन ऐं ॾिसूं बि था असां दुनिया में न, वेठे वेठे कंहिंजो भरोसो न आहे। हाणे अॼु आहे कल्ह न आहे। त बाबा चवनि था अहिड़ा नज़ारा ॾिसण लाइ, ॿुधण लाइ असां में कहिड़ी परिवर्तन शक्ति खपे कि असां हलचल में न अचो, हिकु सेकेंड में परिवर्तन करो। छो जी खेल ही हिकु सेकेंड जे आधार ते थींदो आहे। हिकु सेकेंड ही खेल हिकु ही सेकेंड जे आधार ते हूंदो आहे न। भई मैच हलंदो रहंदो आहे। हाणे के सुठो रन ठाहे छॾियईं त जीती विया हिकु सेकेंड में। हाणे हार जी स्टेज ते हुया, हाणे हिकु सेकेंड में बॉल मारे ऐं ओतिरा रन ठही विया त जीती विया। इहे समय ते हिकु तरफ़ नथिंग न्यू जो पाठ बि यादि रहणो खपे, जंहिंसां मिरुआ मौत मलुक जो शिकार जी स्थिति हूंदी आहे। भई नथिंग न्यू, कोई बि ॻाल्हि ते नथिंग न्यू, जंहिंसां असांजी कहिड़ी स्थिति थी वेंदी? फरिश्तेपन जी। त साक्षीपन जी स्थिति अर्थात ॾिसण में मज़ो बि ईंदो आहे, साथ साथ विश्व कल्याणकारी जी स्टेज जंहिंमें तरस बि ईंदो आहे। भई कुझु बि असांजे साम्हूं असां सां या ॿिए सां थी वञे त असां हिकु सेकेंड में सोचूं भई नथिंग न्यू, जेको थियो हुन में कल्याण बि थींदो, कल्याण ई आहे। लेकिन विश्व कल्याण जी स्थिति में पोइ स्थिति करे असांखे उन्हनि जे मथां रहम बि अचिणो खपे, तरस बि अचिणो खपे। ॿिन्हिनि जो बैलेंस खपे, साक्षीपन जी स्टेज बि ऐं विश्व कल्याणकारी जी स्टेज बि। साक्षीपन जी स्टेज सां मज़ो ईंदो, बाबा हुन में असांखे कुझु न कुझु मज़े वारी ॻाल्हि अनुभव कराईंदो। ऐं विश्व कल्याणकारी जी स्टेज ते असांखे हुन आत्मा जे मथां कहिड़ी बि ॻाल्हि थींदी न, हुन समय असांखे हुननि जे मथां तरस बि ईंदो। सम्झो, इहे त थी वियो साकारी दुनिया जो समाचार। आकारी वतन जो समाचार छा आहे? जो पहिरियों बि ॿुधायो कि परिवर्तन शक्ति जी कमी हुजण जे कारण जो अनेक प्रकार जी कामनाउनि जो तूफ़ान ॾेखारे में ॾींदो आहे न, हुन जे अंदर मेजॉरिटी ॿार नंबरवार ॾेखारे में ॾींदा आहिनि। उन्हनि जी पुकार छा ॿुधाए में ॾींदी आहे? जेका अव्यक्त वतन में खां बाबा जी ॾिठई त अहिड़ा ॿार जिनजी ॾाढी कामनाएं हूंदियूं आहिनि, उन्हनि जी पुकार छा ॿुधाए में ॾींदी आहे बाबा खे कि असां चाहींदा आहियूं पोइ छो न थींदो आहे, इहो थियणो खपे लेकिन थींदो न आहे, ॾाढो पुरुषारथ करे वतो। अहिड़ी अनेक प्रकार जी मन जी आवाजूं बाबा खे ॿुधाए में ॾींदियूं आहिनि, बाबा खे ॿुधाए में ॾींदियूं आहिनि। सदैव स्मृति रखो मां बाप जो, त बाबा चवनि था कि हिन करे हिन तूफ़ान सां निकिरण जो साधन आहे परिवर्तन शक्ति खे वधायो त प्रत्यक्ष फल जी प्राप्ति करे सघंदो। काथे न काथे असां ई ख़ुदि खे परिवर्तन न करे पाईंदा आहियूं, जंहिंजे कारण उहो ॻाल्हि थींदी ई न आहे। त बाबा छा था चवनि जी परिवर्तन शक्ति खे कार्य में लॻायो त प्रत्यक्ष फल बि मिली वेंदो। सदैव स्मृति में रखो मां बाप जो सहयोगी, विश्व परिवर्तन करण वारो, मां विश्व कल्याणकारी आत्मा आहियां। परिवर्तन करण ही मुंहिंजो कार्य आहे, अर्थात हिन कार्य अर्थ ही ब्रह्मण जीवन प्राप्त थियो आहे। त पंहिंजे निजी कार्य खे स्मृति में रखंदे हुए हलंदा हलो। हाणे ख़ुदि खे अकेलो समझी करे कंहिं बि ॻाल्हि खे न ॾिसो, सदा शिव शक्ति कंबाइंड रूप हुजे।
ऐं हाणे हाणे मां निराकारी, हाणे हाणे मां आकारी, हाणे हाणे मां साकारी दुनिया में आहियां। ईअं खुद सेकंड में परिवर्तन करण जो अभ्यास करो। हाणे हाणे असां विस्तार में ॻाल्हि खे सोचूं था, हाणे हाणे सार में। त पंहिंजे निजी कार्य की स्मृति में रखदे हुए सदा हलदा हलो। अच्छा, अहिड़ा हर संकल्प हर सेकंड बाप सां गॾु सहयोगी आत्मायूं, प्रकृतियों परिस्थिति व शक्ति बाबा चवनि था प्रकृति ऐं परिस्थिति व व्यक्ति खे परिवर्तन करण वारा, हर संकल्प हर सेकंड बाप जे सहयोगी, प्रकृति परिस्थिति ऐं शक्तियुनि खे परिवर्तन करण वारा, बाप समान मास्टर सर्वशक्तिवान, बाप समान मास्टर सर्वशक्तिवान जी समान में स्थित रहण वारा, स्वयं जे प्रति सर्व जे प्रति सदा कल्याण जी भावना रखण वारा, स्वयं जे प्रति ऐं सर्व जे प्रति सदा कल्याण जी भावना रखण वारा, अहिड़ा विश्व कल्याणकारी विश्व परिवर्तक आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। असांजी बि माता पिता बाप दादा खे याद प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। बाबा चवनि था कि अहिड़े ॿारनि खे याद प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाबा खे याद प्यार ऐं नमस्ते। ओम शांति। हाणे बाबा खे याद करो।